फतेह करे हले अरबन 11 काहूं कयूं हुयूं 17 में 16 काहुन में शिकस्त मिलस आखिरी काह में अरबन के फतेह मिली हुई ऐं उन काह में सिंधी औरतूं जॾहिं अरबन शिकस्त ॾिनी सिंधियुनि खे तॾहिं 50,000 सिंधी न्याणियुनि पाण खे सती करे छॾियो त असीं धारनि जी ग़ुलामी में कोन वेंदियूंसीं ऐं लाॾ बाई किले जी दीवार तां टिप ॾेई ख़ुदकशी करे छॾी त दुश्मन जे घेरे में कोन ईंदसि। इहे हुआ सिंधी, इहे विढ़ंदा, इहे मुक़ाबिलो कंदा, इहे मैदान में लहंदा ऐं हाणे उन्हनि खे दरख़्वास्त ॾींहं वारो सिंधी बनायो अथनि। दरख़्वास्त ॾींहुं खणे था हलो, राति जो दरख़्वास्त सही कयो, सुबुह जो वरी ॿ टे ॻाल्हियूं कयो, वरी फिरी वञो, राति जो वरी ॿी दरख़्वास्त शुरू कयो, सुबुह जो वरी ॿी 30 ख़बरूं कयो। सिंधियुनि खे हिकिड़ो अहिड़ो लश्कर बनायो अथनि जिन में रुगो रेप आहिनि, रुगो क़त्ल आहिनि, रुगो सिफ़ातियत आहे, कमांद जो आबादगार पिने पियो, कणिक जे आबादगार जो बारदानो विकामे पियो, सिंध जे फसलनि खे तबाह करे छॾियूं, यूनिवर्सिटियुनि